निशात वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ऐं नाजा शागिर्द तंज़ीम निशात जमात लवारी शरीफ़ जे मरकज़ी ज़ैली इदारे निशात एजुकेशन इम्प्रूवमेंट प्रोग्राम तरफ़ां हिक रोज़ा कैरियर काउंसलिंग सेमिनार नाजा शागिर्द तंज़ीम निशात जमात लवारी शरीफ़ ज़िला शहीद बेनज़ीर आबाद ऐं ज़िला सांगड़ जे गॾियल सहकार सां नवाबशाह में मुनक़िद कयो वियो। सेमिनार में 9 क्लास खां वठी अंडर ग्रेजुएट शागिर्दनि शिरकत कई। नेब चेयरमैन सफदर असलम कीरियो जी अॻुवाणी में कोठायल हिन सेमिनार में मुख़्तलिफ़ शोबनि ते जामिया ॻाल्हि ॿोल कई वई, जंहिंमें शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई सां गॾु उन्हनि खे मुख़्तलिफ़ शोबनि ऐं कैरियर अपॉर्चुनिटीज़ बाबति आगाही ॾिनी वई। प्रोग्राम जी शुरूआत तलावत कलाम पाक सां कई वई। कैरियर काउंसलिंग जे हिन सेमिनार में शागिर्दनि सां कैरियर जे हवाले सां जामिया रोड मैप मुतारिफ़ कराया विया, जिन में इंजीनियरिंग जी फील्ड ते आर्किटेक्ट इंजीनियर मेहरान खान दाहिरी ब्रीफिंग ॾिनी। अकाउंटिंग ऐं फाइनेंस बाबति वापडा अकाउंटेंट अब्दुर्रहमान उन्नड़ पंहिंजा ख़्याल रखिया। चिटा भेटीअ जे इम्तिहान मुतालिक़ CCE क्वालिफायर मोहम्मद ईसा चन्ना शागिर्दनि जी रहनुमाई कई। टॉफिल, आइल्स ऐं फॉरेन स्कॉलरशिप जे हवाले सां कॉम्पिटेंट कैंडिडेट फैज़ुल्ला काज़ी मालूमात फ़राहम कई। IT ऐं कंप्यूटर फील्ड बाबति IT लेक्चरार मंसूर अली भट्टी ब्रीफिंग ॾिनी। ॿिए तरफ़ लेक्चरर्स शागिर्दनि सां जामिया डिस्कशन पिणु कई। हिन सेमिनार में ज़िला शहीद बेनज़ीर आबाद जे सदर अब्दुल जब्बार कीरियो ऐं ज़िला सांगड़ जे सदर कैसर खान टालपुर ख़ुसूसी शिरकत कई। प्रोग्राम जे आख़िर में नाजा शागिर्द तंज़ीम निशात जमात लवारी शरीफ़ जे मरकज़ी नायब सदर अली रज़ा डायरी सदारती ख़िताब कयो, जॾहिं त सेमिनार जी समूरी कार्रवाई बहितरीन कंपेयर सिंधी लेक्चरर इरफान गुल डायरी हलाई। नेब तरफ़ां आयल लेक्चरर्स निशात मीडिया सेल जे सोशल मीडिया इंचार्ज आमिर खान डायरी ऐं सेमिनार जे अरेंजमेंट्स कंदड़ मोहतरम मोहम्मद उमर अब्बासी खे एक्नॉलेजमेंट सर्टिफिकेट्स पिणु ॾिना विया। हिन सेमिनार जो इख़्तिताम दरगाह आलिया लवारी शरीफ़ जी दस्तूरी दुआ सां थियो।